जी नाज़रीन, करमपुर मां अवां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर में हिकु दफ़ो ॿीहर चाबी चोर सरगर्म थी विया आहिनि। ताज़े वाक़े में नामालूम जवाबदारनि पारां जामिया मस्जिद मोहल्ले मां सेठ उमेश कुमार जी 2019 CD मोटरसाइकिल चुराए फ़रार थी विया आहिनि। जी नाज़रीन, अवां सां करमपुर मां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त हिकु दफ़ो ॿीहर चाबी चोर करमपुर में सरगर्म थी विया आहिनि। जॾहिं त ताज़े वाक़े में चाबी चोरनि पारां हिंदू वापारी उमेश कुमार जी मोटरसाइकिल चोरी कई वई आहे। जी नाज़रीन, मोटरसाइकिल चोरी जा CCTV फुटेज अवां JTN वेब न्यूज़ जी स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। चाबी चोर कहिड़ी तरह मोटरसाइकिल खे चोरी करे फ़रार थी रहिया आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान, विधणी JTN वेब न्यूज़ करमपुर।